दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। तहकीक आयो तवावत अज़मत वारो रसूल अवाम जा अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम जेका शै तव्हां खे ॾुखाईंदी आहे उहा अज़मत वारे रसूल ते घरी गुज़रंदी आहे। हरीसुन अलैकुम तव्हां जे मथां तमामु घणो हिर्स फरमाईंदड़ बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जे मथां मुस्तफ़ा मेहरबान भी आहे त रहम कंदड़ भी आहे। इनमें भी अल्लाह ताला हुजूर जे अज़मत मुस्तफ़ा जे शान जे बयान सां गॾोगॾु अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो ज़िक्र फरमायो आहे। जन माण्हुनि खे एतराज़ रहंदो आहे हुजूर जे आमद जो ज़िक्र क़ुरान में न आहे, हुजूर जे विलादत जो तज़किरो क़ुरान में न आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो ज़िक्र क़ुरान करीम जे अंदर अल्लाह ताला मुख्तलिफ आयतुन में बयान फरमायो। उन्वान अपनी मुख्तलिफ हूंदा पर ज़िक्र तुझे मुझे नबी जे आमद जो हूंदो। टी जाए ते अल्लाह फरमायो या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरन मुबीना। ऐ इंसाना तहकीक आयो तवावत बुरहान तवा दे रब जे तरफां ॾींहं ॾिठे जो नंढो था कयो एॾी सुस्ती या कुरान थो पढ़जे तरह मत पई वसे त नंढो ईअं त न कयो मूंखे तव्हां परेशान करे छॾींदो माना त शुरू ई हाणे थियो आहियां ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। ऐं इंसान तहकीक आयो तव्हां वटि बुरहान जंहिंमां मुराद हुजूर जी ज़ात आहे तव्हां जे रब जे तरफ़ां ऐं असां तव्हां ते नूर मुबीन नाज़िल कयो आहे। इन आयत में भी अल्लाह हुजूर जे अचण जो ज़िक्र फरमायो। ज़िक्र हुजूर जे आमद जो अल्लाह जे कुरान में मौजूद आहे। उन्वान ॿिया हूंदा चौथी आयत ॿुधो अल्लाह ताला फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। गैब दे खबरों ॾियण वारा नबी बेशक असां तोखे शाहिद माना हाज़िर नाज़िर बनाए मोकिलियो, बिशारत ॾींदड़ बनाए मोकिलियो, ड्रेजारींदड़ बनाए मोकिलियो, अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जी तरफ सॾींदड़ बनाए मोकिलियो, महबूब असां तोखे रोशन कंदड़ सिज बनाए मोकिलियो। इन में भी अल्लाह ताला मदीने वारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जो ज़िक्र ख़ैर फरमायो आहे। पंजी आयत
कुरान जी बुधो अल्लाह ताला फरमायो व इज अखज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह। अल्लाह आलम अरवाह दे अंदर नबियन जे रूहन के जमा फरमा हिरने आए मां बाबा ता सब बनाए अल्लाह ताला फरमायो महबूब वो ज़मानो याद कर जॾहिं अल्लाह ताला नबियन जे रूहन खां वाइदो वरतो कहिड़ो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह जॾहिं मां रब तव्हांखे किताब जा हिकमत तव्हांखे ॾिया नबूवत पैगंबरी तव्हांखे ॾेई दुनिया ते मोकिलिया सुम्मा जाअकुम को अज़मत वारो रसूल तव्हां वटि तशरीफ़ वठी ईंदो जेको तव्हां सां मौजूद किताबनि जी तस्दीक फरमाईंदड़ हूंदो मां रब सां वाइदो कयो जॾहिं ईंदो त तव्हां उन ते ईमान में आणींदो त मुस्तफा जी मदद भी कंदो। हिन कायनात जे अंदर सब खां पहिरियां मदीने वारे जे अचण जो ऐलान कयो त अल्लाह पाण ऐलान फरमायो उन आयत में भी हुजूर जे अचण जो ज़िक्र आहे। शरीफ में हुजूर जो मिलाद था तो सुभान अल्लाह उन जो तज़किरो अल्लाह कुरान में बयान फरमायो आहे। अहादीस तय्यबा में खुद नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे आमद जे मुतालिक पाण हुजूर बयान फरमायो आहे। मिशकात शरीफ जी हदीस ॿुधो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हजरत इरबाद बिन सारिया उन जी रिवायत है फरमाए तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्नी इंदल्लाह मक्तूबुन खातमुन नबिय्यीन व इन आदम लमुनजदलुन फी तीनतिही। हुजूर फरमान था मां उन वक्त में अल्लाह वक्त आखिरी नबी लिखल हुयुस जंहिं वक्त में हजरत आदम अलैहिस्सलाम अञा मिट्टीअ में ॻोहिजी रहियो हुयो। आदम जो अञा जिस्म न ठहियो आहे। आदम अलैहिस्सलाम जो अञा ही ज़ाहिरी उनसरी जसद ठहियो नाहे। आदम जी इंसानी सूरत अञा ठही नाहे। आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी पाणीअ में ॻोहिजी रही हुई। हुजूर फरमाईंदा मां उन वक्त भी अल्लाह वटि ख़ातमुन नबिय्यीन लिखियल हुयुसि। ये भी अशी मशहूर हदीसा हुजूर खां के सहाबी पूछो या रसूल अल्लाह अवां नबी कदे धणिया। हुजूर फरमाइंदा कुंतु नबियन व इन आदम लमुनजदलुन फी तीनतिही। आदम अलैहिस्सलाम अञा मिट्टीअ में ॻोहिजी रहियो हो। मां मोहम्मद उन वक्त भी नबी हुयुसि।
या आदम रूह ऐं जसद रूह ऐं जिस्म जे विच में हुयो तॾहिं बि मां अल्लाह वटि नबी हुयुसि आदम अलैहिस्सलाम आदम न थियो आहे माना उन जो जिस्मानी सूरत कान ठही आहे जिस्मानी या जसदी सूरत उनसरी सूरत कान ठही हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन वक्त बि नबी हुआ उहा कहिड़ी सूरत हुई जंहिं वक्त में हुजूर उन वक्त बि हुजूर नबी हुआ त